मदीने मिठे जी आ खुशबू निराली सिंघी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां सिंघी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जे ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत मदीने जे ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां। ॿ हदीसूं इमामुल अंबिया साईं जन जो हूंदे हिकिड़ो सहाबी किरी पियो चईं मुंहिंजे सीने में सूर किरी पई ॿिनि साहबनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे अर्ज़ कयो त मुंहिंजा सोना फलाणे साहबीअ खे सीने में सूर थी पियो आहे बेहोश थी पियो आहे किरी पई साईं जन आया अचे उनजे सीने ते पंहिंजो हथ मुबारक रखी करे पाण फरमायो त हिन मुंहिंजे साहबीअ खे दिलि जी तकलीफ़ थी पई आहे थोरो तवजो दिलि जी तकलीफ़ थी पई आहे पाण फरमायो त हिनखे हकीम ॾे खणी वञो हकीम खां हिनजो इलाज करायो वरी ईअं चई पाण फरमायो त हकीम खे जुगाए त मां मुहम्मद करीम जे शहर मदीने जी अजवा ख़ारिक खखड़ीअ समेत हिन दिलि जे मरीज़ खे खाराए अॻ में हकीम ॾे खणी वञो हकीम खे जुगाए त वरी मदीने जी ख़ारिक अजवा हिकिड़ी कारी ख़ारिक ॿ क़िस्म हुन जा थोरी डिघी विकिड़ी आहे हिकिड़ी वरी गोल नंढी ख़ारिक मदीने पाक जी आहे पाण फरमायो त इहा हकीम खे जुगाए त खखड़ीअ समेत उनखे खाराए ऐं इहो किताबनि लिखियो आहे त इहा दुनिया में पहिरियों दफ़ो दिलि जे तकलीफ़ जी तशख़ीस जंहिंखे चइजे सुञाणप जंहिंखे चइजे उहा इमामुल अंबिया फरमाई दिलि ते हथु रखी अना हिते तव्हां ECG कढायो था इको करायो था हितां करियो ख़बर थी पए त दिलि इमामुल अंबिया हिन सीने ते हथु रखी करे पाण फरमायो त हिन मुंहिंजे साहबीअ खे दिलि जी तकलीफ़ थी पई आहे ऐं जल्दी हिनखे हकीम ॾे खणी वञो हकीम खे जुगाए त मदीने जी ख़ारिक अजवा हिनखे खखड़ीअ समेत खाराए तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त दिलि जे मरीज़ जे लाइ मदीने पाक जी खजी ख़ारिक अजवा उहा खखड़ीअ समेत कुटे करे उन ई ख़ारिक सां मिलाए करे उन मरीज़ खे खारायो इंशाअल्लाह रसूलुल्लाह जे इन फरमान मुताबिक़ इंशाअल्लाह दिलि जो मरीज़ ठीक थी हिकु रवायत ॿी पाण फरमायूं त मां अल्लाह ताला मां जंहिं शहर मदीने में आयो आहियां इन में हिकिड़ी खजी अल्लाह ताला जन्नत मोमिननि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनी आहे ईअं अचे थो उहा पाण फरमायूं त अजवा ख़ारिक इहा जेके असां साईं जन फरमायो त जंहिं सुबुह जो मोमिन कलमे पढ़ंदड़ अजवा जा 7 दाणा खाधा तॾहिं जादूअ जो उरूज हुयो जादूअ जो ज़ोर हुयो साईं जन फरमायो त जंहिं मदीने जी ख़ारिक कलमे पढ़ंदड़ खाधी सुबुह जो 7 दाणा खाधा इमाम लंबिया फरमायो त शाम ताईं उन मुंहिंजे उम्मतीअ ते न जादू असर कंदो न ज़हर असर भले ज़हर पीए ज़हर नांग खाए मुंहिंजे साईं फरमायो त उन ते ज़हर न कंदो जंहिं उम्मतीअ 7 दाणा सुबुह जो खाधा शाम ताईं गारंटी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक इहा आहे मदीने पाक जी ख़ारिक अजवा अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला उते ई वञी करे सभिनी खे नसीब फरमाईंदो आहे न शाइर शेर में अजीब इहे ॻाल्हियूं कयूं छा चई मदीने मिठे जी आ खुशबू निराली सिंघी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जी ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत मदीने जे ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जे साईं जे दुआउनि जे सदके हर चीज़ अनमोल थी पई आ मदीने जे साईं जे दुआउनि जे सदके मदीने जी हर चीज़ अनमोल थी पई मदीने जे साईं सगोरे सां चाहत
मदीने जे साईं सगोरे सचाहत रखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां रखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जी ख़ारिक मदीने जे ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने में रहमत जा दरिया जारी मुहम्मद जे आमद खां पोइ थी विया मदीने में रहमत जा दरिया जारी मुहम्मद जे आमद खां पोइ थी विया हले मौज ऐं औज सां उते थी रहमत हले मौज ऐं औज सां उते थी रहमत पसीज ने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां पसीज ने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां बहारूं ॾिसण को जे चाहे त उनखे बहारूं ॾिसण को जे चाहे त उनखे खपे थो मदीने जो चकर लॻाए खपे थो त मदीने जो चक्कर लॻाए मदीने जी हर हिक गली भागवारी मदीने जी हर हिक गली भागवारी घुमी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां घुमी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां कादिर दाद शर्आ सिकायल सदाई मदीनो ॾिसण लाइ दुआऊं घुरे थो कादिर दाद शर्आ सिकायल सदाई मदीनो ॾिसण लाइ दुआऊं घुरे थो मुहम्मद जे मस्कन में राहत ऐं फरहत सुम्ही जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने मिठे जी आ खुशबू निराली सुंगी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां सुंगी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि